अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम तो जो मौजूद गालियों सां गॾु आहियां या कासिम राज पर मूंसां गॾु आहे ज़ुल्फ़कार बाहूचो। नाज़रीन, बदीन या इज्तमाही तौर ते पाण जेकॾहिं ॾिसूं त मजमूई तौर ते सॼो लाड़ पट जेको आहे उहो पाणी जी सख़्तु खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं उन सबबि न सिर्फ़ु ज़रई सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। आबपाशीअ जो पाणी त पंहिंजी जॻह ते न पियो मिले, माण्हू पीअण जे पाणीअ लाइ परेशान आहिनि। जेकॾहिं पीअण जो पाणी न आहे त न सिर्फ़ु इंसान पर उन सां गॾोगॾु जानवर बि सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। माण्हुनि वटि खाइण लाइ कुझु बि कोन्हे को, एसि ताईं जो पंहिंजे जानवरनि खे ॾियण लाइ चारो बि मुयसरु कोन्हे को। सिंध हुकूमत जी रिथाबंदी पंहिंजी जॻह ते, दावाऊं पंहिंजी जॻह ते, पर जेका अमली सूरत या ग्राउंड ते जेका या मैदानी सूरत हाल इहा आहे त पाणी पहुचे न पियो। मुसलसल आबादगार रोशन ख़्याल माण्हू एहतिजाज में आहिनि पर सरकार ते ॼण उनजो को बि असरु नथो थिए। सबबु छा आहे उन ते अॼु पाण सां बहस कंदासीं। ज़ुल्फ़कार, हाणे कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु त पाण सॼी उमिरि दावूं कयूं। हिकिड़ो सच इहो आहे त पंजाब खां या जेको मजमूई पाकिस्तान जो सिस्टम आहे इरीगेशन जो, उन मां जेको बि सिंध खे पाणी मिले थो उहो अॼु खां न पर वरियनि खां न पियो मिले। हिकिड़ो त सम्झोसीं मसइले जो इहो आहे। गुडूअ खां पाणी त असांजे हदुनि में दाख़िल थी वियो। गुडूअ खां जेके बि असां वटि कैनाल सिस्टम आहे, जेकॾहिं उन्हनि जो हिसाब असां अहिड़े क़िस्म जो रखूं त भई जेकॾहिं सिंध कश्मीर खां वठी लाड़पट ताईं ठटे ताईं सॼो हिकिड़ो इलाइक़ो आहे, असां रिथाबंदीअ में मार खाऊं छो था, इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अॼु ताईं न अची सघी आहे। ॾिसो कासिम, हिकु त सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त आबपाशी खाते जा जेके असांजा इर्सा में वेठल मेंबर आहिनि या ख़ुदि सेक्रेटरी आबपाशी, इन्हनि खे घुरिजे त तव्हां जेको असांजे हिसे जो पाणी आहे उहो चश्मा वटां छो था वठो, चश्मा पंजनद तां तव्हां छो था वठो। सिधो पाणी असांखे जी जेका डिमांड आहे उहा असांखे गुडू अपस्ट्रीम में मिलणु खपे। बिल्कुलु सही आहे। हाणे तव्हां जॾहिं उतां खां 100 किलोमीटर अॻिते वञी था वठो, लिफ्ट मशीनूं लॻी उतां खां उहो पाणी जेको आहे सो ईंदे ईंदे लिफ्ट मशीनुनि ज़रिए ॿियनि तरीक़नि सां गर्मी पद जे करे बि पाणी जेको आहे उहो तव्हांजो ज़ाया बि थिए थो ऐं तव्हांजे हिसे जो पाणी घटिजी बि वञे थो। ऐं जॾहिं उहो घटिजी हेठि अचे थो त पोइ उनजो मिक़दारु घटि हुजण जे करे सखर बैराज आहे, ख़ुदि जेको आहे गुडू बैराज आहे ऐं कोटड़ी बैराज आहे। हाणे सखर खां कोटड़ी बैराज ताईं दरिया जो पेट जेको आहे न उहो तमामु वॾो वेकिरो आहे। उन में तव्हां जेतिरो पाणी छॾींदा वेंदव त उहो पाणी फैलिबो वेंदो ऐं हेसी ताईं जॾहिं पहुचे थो त उहो कचे खे तमामु घणो सीराब करे अचे थो ऐं हिननि ताईं जेको पाणी पहुचणु घुरिजे उहो उन मिक़दार में पाणी नथो पहुचे। हिकिड़ी शइ इहा आहे। ॿियो, अॻे कचे में हूंदा ॿेला, ज़मीन उते आबाद थींदी घटि, थोरी जेका ख़ाली हूंदी। हाणे ॿेला वढिजी विया आहिनि। समूरा दरिया जे पाण सां दरिया जे पेट जी ॻाल्हि कयूं, पुराणो रिवायती कचो त ॼण के ख़तमु थी वियो, त सॼो पको थी वियो। पर आउं चवां थो दरिया जो पेट जे अंदरि जेके ॿेला हुआ उन ॿेला तव्हां वाढी उतां जे वॾेरनि जेको आहे सरदारनि ऐं वॾेरनि उन्हनि ते 1000 एकड़ ज़मीन जेको आहे लखे एकड़ ज़मीन सखर खां वठी बल्कि गुडू खां वठी ठटे ताईं इहा सॼी ज़मीन जेका आहे उनजी ॿेलनि जे ॿिन्ही पासनि जी दरिया जी उहा ज़मीन हुननि कब्ज़ो करे वरिती आहे ऐं उते हाणे फ़सुल था थियनि ऐं फ़सुल उते माण्हू वॾेरनि वॾा वॾा अंदरि पेट दरिया जे पेट जे अंदरि बंदि हणी छॾिया आहिनि। हाणे उहो पाणी ज़मींदारी बंदि ऐं पोइ तव्हां ॾिठो त अॻे दफ़े बोर्ड में हुननि ज़मींदारी बंदनि कहिड़ो असरु कयो। पर इहे बंदि ॾही पाणी खे रोके ऐं उतां लिफ्ट मशीनुनि ते पाणी ते तव्हां जॾहिं लखे एकड़ ज़मीन कचे जी आबाद कंदव त पोइ जेका तव्हांजी पके जी नहरी ज़मीन आहे उहा केरु आबाद कंदो। पोइ तंहिंजे करे वॾे में वॾो पाणी जो जेको नुक़सानु थो थिए उहो इन सखर खां ऐं कोटड़ी बैराज जे विच में थिए थो ऐं सिंध सरकार खे इहा ख़बर ई नथी पए त थी छा रहियो आहे। छो त इन विच में तमामु ताक़तवर जेके सरदार आहिनि उहे उन्हनि जो ज़मीन नाला कंहिंजा नथा खणूं। माना पाण सम्झूं सखर खां जीअं निकितो नौशहर जे विच में रुगी केटियूं भुटनि जी केटी, पोइ खोड़नि जी केटी, वरी हेॾां पागारनि जी केटी, हेॾां जतोइन जी केटी, होॾां वरी जेको आहे सो खोड़नि जी केटी, हेॾां बुघियनि जी केटी, हेॾां उनड़नि जी केटी। त ईअं केटियूं कंदा कंदा तव्हां ईंदव त सॼी दरिया जी ज़मीन वॾेरनि वटि कब्ज़ो थियल आहे ऐं उहो कब्ज़ो बि नथा छॾाइनि। नथा हालांकि थियणु छा खपे, सिंध में वण कोन्हनि त सिंध सरकार खे कचे जी ज़मीन सॼी ख़ाली कराए उन्हनि ते हिन सीज़न में पाणी अचे पियो त उन्हनि जी वणनि जी छाटरी कराइजे, ॿिज छटिजे ऐं ॿेला कजनि ऐं बाक़ी जेका माण्हुनि जी ज़मीन आहे उन्हनि खे चइजे त बाबा हिते तव्हां को बि फ़सुलु न पोखियो।
तव्हां छा कयो, तव्हांखे फ्रूट जा जेके आहिनि, मेवनि जा जेके आहिनि, मुख़्तलिफ़ हिन में बाग़ पोखियो, त हिकु त असांजी इन्वायरमेंट बहितर थींदी, ॿियो सुठा ॿेला हूंदा अंदरि, हिन जा बाग़ हूंदा असांजे दरिया जे पेट में, मिठी ज़मीन में, त असांखे सिहतमंद ऐं सुठो फ्रूट ऐं काराइतो फ्रूट बि मिलंदो, मेवो मिलंदो सॼी सिंध में, पाकिस्तान था, ॿाहिरि मुल्कनि में बि करे सघो था, सुठो कमाए सघो था। इहो करे असां पंहिंजी इन्वायरमेंट खे बि बहितर करे सघूं था, पर इहो कमु बि नथो थिए, पाणी बि सही नथो अचे। अॼु तव्हां ॾिसो न, अॼु असांजी जॾहिं सारियुनि जी सीज़न हूंदी आहे त लाड़ जा जेके ज़िला आहिनि उहो हैदराबाद खां हेठि टंडो मोहम्मद खान ऐं बदीन, ठट्टो, सिजावल, इहे हमेशह जेकमबाद, शिकारपुर, लाड़काने न गॾोगॾु न, महीनो ॾेढ महीनो अॻु मई महीने जे पोइ आख़िरी हिसे में 15 ॾींहंनि खां पोइ हिते बेजारो पोखिबो आहे, ऐं जून में उन्हनि जूं सभिनी जा रोबा थी वेंदा आहिनि। अगस्त में फ़सुलु लाड़ जो लही वेंदो आहे। हाणे छा थियो आहे त अगस्त अचिणो आहे, कुझु ॾींहंनि खां पोइ, अॼु जुलाई जी 2 तारीख़ आहे, ठटे में पाणी न आहे, बदीन में पाणी न आहे, सिजावल में पाणी न आहे, इवन टंडो अलहयार जेको आहे, जेको होॾां असांजो लेफ्ट बैंक ॾांहुं जेके केनाल अचनि था, रोहिड़ी केनाल अचे थो, या हू जेको आहे नारे केनाल मां जेके ॿियूं नंढा नंढियूं केनालूं शाखूं निकिरनि थियूं, उन जी पुछड़ी जेका आहे उहा बदीन में ताईं अचे थी, या टंडो अलहयार जे पोएं पासे ॾांहुं इहो, या जेको मीरपुर ख़ासि जे आख़िरी जेके सब डिविज़नूं आहिनि उन्हनि जूं, उन्हनि ते बि पाणी कोन्हे। त मतिलबु लखे एकड़ तव्हांजो पाणी न आहे, लखे एकड़ घेराबाद पियो आहे, त लखे एकड़ घेराबाद थियो जो मतिलबु आहे त तव्हांजा लखे माण्हू बेरोज़गार आहिनि, छो त इहे इन जो गुज़र सफ़र सॼो ज़राए ते आहे ऐं चौपाए माल ते आहे। हाणे जॾहिं तव्हांजी ज़रायत ई नथी थिए, पाणी न आहे, त चौपाए माल लाइ गाह बि न आहे। हाणे चौपाए माल लाइ गाह न आहे त तव्हांजो चौपाए माल सिहतमंद न आहे, ॾुबरो आहे, तंहिंजे करे मार्केट में उन्हनि जो वैल्यू जेको आहे, 50,000 वारो जानवर जेको आहे सो 15,000 में थो खपे, त उहो ग़रीब त मरी वियो न मुआशी तौर ते। ऐं सिंध सरकार तव्हां ॾिठो त सिंध जे वॾे वज़ीर इन आफ़ज़दा इलाइक़ा बि करार ॾिना, ऐं पोइ चयो त भाई हिननि खे मुफ़्त में कणिक फ़राहम कयो। मुंहिंजी तजवीज़ आहे त बाबा मुफ़्त में कणिक छो था फ़राहम कयो, आपाशी जे सॼे नहरी निज़ाम खे दुरुस्त कयो न। खाटियूं तव्हां सालनि खां अरबे रुपया खाटियुनि ते तव्हां रखो था, ऐं खाटी कंहिं बि शाख खे नथी अचे। कल्ह बि तराई वारनि जेको आहे सो वीडियोज़ रखियूं ठठियार बदीन वारनि, त तराई जा आबादगार हारी वीचारा पंहिंजी मदद पाण कासिम शाख खे खाटी वेठा था ॾियनि। शाख त मशीन खां सवाइ खाटी थींदी कान। न उहो हिते जेके शाखूं आहिनि न, असांजे वॾनि वाटर कोर्सनि तूं ॾिस, जेके तव्हांजे वाटर कोर्स आहिनि हिननि जूं शाखूं आहिनि। असांजे वाटर क्रॉस खे तव्हां बिरांग सां क्रॉस नथा करे सघो, एॾा वॾा वाटर कोर्स आहिनि न, हे हिननि ग़रीबनि जा इहे शाख आहे। हुते शाख, असां वटि शाख जो तसवर नौशहर नवाबशाह में तव्हां क्रॉस करे ई नथा करे सघो न। हिननि जी शाख त तव्हां हितां पेर ॾेई हुन पासे टपी वञो न, या इन ते बि ख़ुशि था थियनि, ऐं पाणी आयो आहे। ऐं उन्हनि खे उहे ग़रीबनि सां एॾो वेल आहे। ऐं सिंध जो वॾो वज़ीर पाण इन्हनि जे 5 महीननि खां एहतिजाज जारी आहे, वॾो वज़ीर पाण बदीन वियो आहे। नासिर शाह आपाशी जो वज़ीर थियो त उहो 2 दफ़ा वियो। इस्माइल राहू एग्रीकल्चर जो वज़ीर आहे, उतां जो टूंडियल आहे, ऐं उतां जेको आहे सो उते करे पियो, 2-4 दफ़ा इजलास कया अथई। इवन कल्ह इस्माइल राहू जे घर जे भाती मूंसां ॻाल्हायो, उन चयो त साईं उहो असां वारी जेका शाख आहे दुबी माइनर, जंहिं ते इस्माइल साहिब जूं तमामु घणियूं ज़मीनूं आहिनि, चेर उन में बि पाणी कोन्हे, ऐं इस्माइल साहिबु इन आसिरे में वेठो आहे त पाणी ईंदो त पाण सभु फ़सुलु पोखींदासीं। हाणे अंदाज़ो ॿुधाए, मुंहिंजो पोइ कोशिशि छो नथो वठे, चए था उहो इन करे जलसनि जुलूसनि में शामिलु नथो थिए जो माण्हुनि खे चए थो ॾिसो मुंहिंजी शाख बि सुकी पिया, माना वज़ीर बि पंहिंजी शाख जो पाणी नथो वठी। अच्छा, हाणे ज़ुल्फ़कार हिकिड़ो त पाण ॾिठो त इहो डायरेक्ट नुक़सानु थियो ई थियो आहे त भई मथां गुडो असांजो जर असां तबाह एग्रीकल्चर जे पर्पज़ में इस्तेमालु, इहो त कुदरत असांखे इन लाइ त ॾिनो कोन हो त असां ज़रायत इन तां वेही त सूरत हाल सॼे सिंध खे जॾहिं तव्हांजो हो पाणी न हूंदो त पोइ माण्हू पंहिंजे फ़सुल, पंहिंजे जीअदान जे लाइ, पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ जर जो पीअण जो जेको पाणी आहे उहो ट्यूबवेल लॻाए कढंदा, ऐं उहो बि ख़राबु थिए पियो। सोलर आयो आहे, सस्तो थो माण्हुनि खे पए, हाणे त हले ई हले पई। सॼी सिंध जो ऑलरेडी पाणी जेको आहे 80% खारो आहे, पर मां चवां 60% ख़राबु हूंदो, खारो पाणी आहे समुंड जे तरे जे करे, हेठों समुंड आहे पाणी, त बाक़ी 40% पाणी कुझु इलाइक़नि में मिठो आहे, जेको जंहिंखे असां पाण हाणे ख़तमु करे रहिया आहियूं, उनजो इस्तेमालु बि बेदर्दी सां थी रहियो आहे। इहो इन करे आहे त हुते असां वटि रिट ऑफ गवर्नमेंट न आहे क़ासिम। ॾिसो न तव्हांजा जॾहिं सीडा वारनि फुलेली केनाल ते ऐं अकरम वाह ते धिका लॻाया आहिनि,
ऐं उहे धिका जेके पहिरियों लॻल हुआ अंग्रेज़नि जे दौर में 1.5 फुट उन्हनि खे वधाए 3 फुट कयो अथनि। पुछो भाउ 3 फुट छो कयो अथव? 3 फुट इन करे कयो अथव जीअं तव्हांखे पाणी लॻे। हाणे भाई 1.5 फुट जो तव्हां मथे धिको कयो आहे त पाणी कीअं लॻंदो? हाणे उहो पाणी उन्हनि जो उते हुननि नंढा डेम ठाहे छॾिया आहिनि जिन खे हू बदीन वारा चवनि था त भई फुलेली केनाल ते 3 डेम ठहियल आहिनि ऐं जेके मथियनि आबादगारनि खे पाणी ॾियनि था, टंडोल हयार ॾे वञनि पिया, उन्हनि मां वरी सप्लीमेंट्री केनाल निकितल आहिनि। रेग्युलर केनालनि खे पाणी कोन्हे, सप्लीमेंट्री केनाल भरिया पिया था वञनि ऐं माण्हुनि जी वॾी हालति ख़राबु आहे, तमामु वॾी गुरबत आहे। सिंध जे वॾे वज़ीर खे अपील था करियूं त यार तुंहिंजा पंहिंजा माण्हू आहिनि, हितां इलेक्शन बि बदीन ठठे सिजाल मां तव्हां खटी आया आहियो ऐं सॼी सिंध मां तव्हां खटियो आहे, त यार तव्हां पंहिंजे कामोरनि खे चई मुनसिफ़ानी विर्छ छो नथा कयो? मांडूलनि जी जेका माप आहे उहा बराबरि छो नथा कयो? स्टेक होल्डर खे त मां त बाबा हीअ अथव पाणी, हाणे या त भई गॾिजी सोनी ॻाल्हि आहे न काज़िम, ॾिस ख़बर आहे त मूं वटि घुर्ज आहे 100 क्यूसिक पाणी जी ऐं मूं वटि पाणी आहे 60 क्यूसिक, सही आहे 40 क्यूसिक खोट आहे, त मां हीअ जेको 60 क्यूसिक आहे उनखे त मुनसिफ़ानी वर्च कयां न, त हेठि खां वठी पुछड़ी ताईं इहो एतिरो पहुचायां जो माण्हू पंहिंजो पीअण जो पाणी फसुल करे सघनि। मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजी ॿिनि चइनि सीनियर जेके ऑफिसर या ख़ासि तौर ते सिंध जे इंजीनियरिंग जा आहिनि, चई त ॻाल्हि इहा आहे अंग्रेज़नि जे दौर खे असां विसारे छॾिया अथऊं। पोइ पार्टीशन खां पोइ बि 70, 75, 80 ताईं असां वटि सुठा इंजीनियर हुया। हाणे ॿिन्हिनि खातनि में ख़ासि तौर ते इरिगेशन ऐं हाईवेज़ खाते या बिल्डिंग्स खाते में सवाइ रिश्वत वठण जे हुननि खे हिकु बि जेका पेंसिल खणी का शइ ड्रा करण बि नथी अचे। इंजीनियर माना कमीशन, इंजीनियर माना करप्शन, बाक़ी हुनखे तव्हां जेकॾहिं चीफ इंजीनियर कोटड़ी खे, चीफ इंजीनियर सखर खे, चीफ इंजीनियर गुड्डू खे 5-5 करोड़ रुपया वठी मुक़ररियूं कंदो त उहे 5 करोड़ रुपया किथां कढंदो? हू आबादगारनि खे पाणी ॾींदो ई कोन, जेको पैसा ॾींदुसि उन्हनि शाखुनि खे पाणी ॾींदो ऐं बाक़ियुनि खे हेठि पुछड़ी खे बि सुकाईंदो। त हीउ सॼो निज़ाम जेको आहे न, असांजी सरकार साहिबु सम्झे ई नथी। सिंध सरकार केॾो ॾुखियो वक़्तु आहे करप्शन में, रोज़ गिरफ़्तारी पियूं थियनि। अॼु बि तव्हां ॾिसो त हुननि जो सिंध बैंक जा 3 ऑफिसर जेको आहे सो गिरफ़्तार थिया आहिनि। यकीनन इहो अॻिते हली ऐं इन केस में वॾो वज़ीर बि जेको आहे सो उन में नामज़द थियल आहे, त उन ते बि इहे हथ वेंदा, ज़रूरु इहे माण्हू शाहिदियूं ॾींदा त इहो केस साॻियो आहे। त हाणे तव्हां हिकिड़े तरफ़ तबाही बर्बादी में वञो, नेब तव्हांजे पोयों लॻी पई आहे, तव्हांजी गवर्नेंस सही न आहे, डेवलपमेंट तव्हांजी नथी थिए, बजट तव्हांजी ख़र्च नथी थिए। ॿिए तरफ़ माण्हुनि खे जेको आख़िरी माण्हुनि जे सिंध जे माण्हुनि जो सभ खां वॾो गुज़र जो रस्तो पाणी आहे, उनजी विर्छ बि मुनसिफ़ानी न हुजे, त हीअ जेके लखे माण्हू बेरोज़गार थींदा, त इहे ज़रूरु जेके सिंध जा सुखिया माण्हू आहिनि, जेके गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि, विचोले तबिके जा आहिनि, जेके डॉक्टर इंजीनियर आहिनि, ॿियनि शोबनि सां तालुक़ु रखनि था, तव्हांजे इलाइक़े में जेकॾहिं बुखिया माण्हू वधीक थी वेंदा, ग़रीब वधीक हूंदा, त उहे तव्हांखे जीअण कीअं ॾींदा? न तव्हांखे जीअण कोन ॾींदा न कासिम, तव्हांखे फुरींदा, तव्हांखे मारींदा, छो त हू हुननि खे पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ, पंहिंजे बचनि जे बचा बचाइण लाइ। 3-4 ॾींहुं हैदराबाद में हिकिड़ो शख़्स 5 नियाणियूं वठी अची मार्केट में होका थो ॾिए त मुंहिंजी नियाणियूं 21 सदी में इहो केॾो शर्मनाक वाक़ियो हैदराबाद में वाक़ियो थियो आहे। पाण कंक्लूड करिणो आहे प्रोग्राम खे। हिकिड़े मासूम ॿार ॾे भेण भाउ अॻवा थिया आहिनि, उनखां पोइ जेका सॼी वारदात आहे उहा पाण वटि सोशल मीडिया वसीले पहुची वई आहे। मां त चवां त हीअ अहिड़े क़िस्म जा वाक़िया असां पाण खे रोशन ख़्याल, तरक़ी पसंदि, 5000 साल तहज़ीब जा वारिस, सकाफ़तुनि जा चङा मुड़ुस लॻा पिया वञूं। हीअ ॾिसो त असांजो त रत मतिलबु हीअ असां यार इन खां वधीक ख़तरनाक वाक़ियो छा थियो ख़बर थी? ठुल में थियो आहे। ठुल में हिकिड़े शख़्स कुते खे भींड हयो, उन ते जहिड़ो थी पियो, हिकिड़ो माण्हू मारे विधऊं। कुते खे भींड हणण ते तव्हां माण्हू मारे विधो। मासूम नियाणी 2 भेण ॿाहिरि वञनि था, उन्हनि खे अगवा कयो ऐं भाउ मुज़ाहमत कई, उन वीचारे खे तव्हां मारे छॾियो, नियाणी गुम। त हीअ फ़क़ति इन जो हिकिड़ो इलाजु आहे त रिट ऑफ गवर्नमेंट कोन्हे, कानून जी बालादस्ती कोन्हे। ॾोहारी जेके आहिनि उन्हनि जा पुलिस सां तमामु वॾा लिंक्स आहिनि। सॼी सिंध में जेके बि मंशा जा ॾाढा हलनि पिया, जुआ जा ॾाढा हलनि पिया, फाशी जा ॾाढा हलनि पिया, ठीकु, पर छा न पिया हलनि? स्कूल न पिया हलनि, अस्पतालूं न पियूं हलनि, मदरसा जाम पिया हलनि। पर मदरसा बि चलो उहो त हिकिड़ो ॿियो फैक्टर आहे, मौलवियुनि खे शाबस आहे जो पिनी सिनी बि हलाइनि था, पर हीअ जेके सरकारी इदारा आहिनि, तव्हांजी अस्पताल नथी हले, तव्हांजो स्कूल नथो हले, तव्हांजो रोड्स नथा हलनि, तव्हांजी ज़रायत नथी हले, हले छा थो? मंशात हले थी, ॾोह हलनि था।
जुआ जा अॾा हलनि था, हर शइ फर्स्ट क्लास नमूने सां हले थी ऐं SSP साहिबु सभु ईमानदार वेठल आहिनि, IG साहिबु DIG साहिबु फर्स्ट क्लास ईमानदार। न पर ॿुधो न ॾोह असां तव्हां ठाहिया तॾहिं त चवां त सिंध जे कामोरो खे ख़ुदा साञा ॾे, हू पंहिंजे मुल्क सां, सिंध सां, पंहिंजे माण्हुनि सां सचो थिए, पाकिस्तान सां सचो थिए ऐं कानून जीअं चवे थो उन ते अमल करे, करप्शन खे महिरबानी ख़ुदा जे वास्ते ख़तमु करियो, अक़रबा परवरी खे ख़तमु करियो, सभु पाण भाउर आहियूं, सभु पाण भेनरूं आहियूं, हिक ॿिए जा हॾ रत आहियूं, कंहिंखे पिया तबाह करियो, हिकिड़नि जा घर लुटे ॿिया घर भरींदव, ख़ुदा तव्हांखे कॾहिं बि इन ते राज़ी न रहंदो ऐं तव्हांखो हिसाब किताब थी थो वञे बीमारियुनि में, ॿियनि मसइलनि में, गिरफ़्तारियुनि में। तंहिंजे करे सिंध जे वॾे वज़ीर खे पाण गॾिजी अपील था करियूं त साईं मुराद अली शाह साहिबु ख़ुदा जे वास्ते पाणी जेको मौजूदु आहे उनजी मुनसिफ़ाणी विर्छ करायो, माण्हुनि ते पाणी पहुचायो, हीअ जेका आपाशी में करप्शन आहे उनखे बंदि करायो, न त सिंध तमामु वॾे डिज़ास्टर में हली वेंदी। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान क़ासिम राजभर खे इजाज़त ॾींदा। अलाह।